शिव जो मंदिर आहे जिते मां हिते बीठो आहियां। हेमकोट जमपीर जेको जयसीना राजा ॾाहिर जो पुटु हुयो ऐं हेॾो माण्हुनि खे राइश जो बंदोबस्तु आहे। पेटियूं हूंदा बिस्तरा वॾो हॉल आहे ऐं हेॾे माण्हुनि जे खाधे पीते जो सामान थी रहियो आहे। ऐं हे उहो ई मंदरु आहे। ये जयसीना तव्हां ॾिसो त मंछुर जे बिल्कुलु किंझर जो जेको किनारो आहे इन जे बिल्कुलु अपोज़िट में हीउ ठहियल आहे ऐं बिल्कुलु इन जे अपोज़िट में ॾिसो त हीउ जेको आहे सो किंझर जी ढंढ आहे, सिंध जी तमामु वॾी वॾी ढंढ। ऐं हीउ हेमकोट क़िलो जेको हुयो राजा ॾाहिर जे पुटु जयसीना जो हुयो। ऐं तव्हांखे यादि हुजणु घुरिजे त हिन सां पहिरीं वेड़ हिते थी मोहम्मद बिन क़ासिम मुस्लमाननि जी, जंहिंखां पोइ हू भॼी वञी कलाकोट में रहियो। ऐं हीअ दीवार जे बिल्कुलु मथां जेको आहे सो हीउ ठाहियो वियो आहे। हीअ कोट जो हेमकोट जूं दीवारूं हुयूं, उन्हनि दीवारुनि खे मिलाए ऐं कुझु प्लाट खे मिलाए लेवल करे ऐं हीअ हिते अदावतूं कयूं वयूं आहिनि। हीअ तारीख़ी शयूं आहिनि ऐं हिकिड़ी तारीख़ ॾिसो त मुरतब थी चुकी आहे ऐं कंहिं हद ताईं हीअ उहे इलाइक़ा आहिनि जेको बिल्कुलु किंझर जे किनारे खां पोएं पासे खां लॻी रहिया हुआ। ऐं हीअ बंदि आहे हुनजे दीवारुनि जो, जितां मां घुमां पियो हीअ बंदि आहे। ऐं हिननि माण्हुनि इहो तमामु वॾो हिकिड़ो हिते मंदरु बि पुराणो हूंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे। ऐं हीअ तमामु लाउंजिंग, हीअ माण्हुनि जे सुम्हण जो सामान, हीअ ॾिसो तव्हांखे गाॾियुनि बीहारण जी पार्किंग जी जॻह। ऐं हीअ मंदरु जेॾी महिल असां क्रॉस कयूं था ऐं हीअ बि शायदि तड़बड़ जा जायूं आहिनि जिते माण्हू तड़बड़ करे सघनि। हीअ कलाकोट में असां घुमी रहिया आहियूं। राजा ॾाहिर जो पुटु जयसीना जिते हुकूमत कंदो हुयो। हीअ कलाकोट जे असां दीवारुनि खां ॿाहिरि निकिरी हे असां सहन में आया आहियूं। हीअ कलाकोट जो उहो सहन हुयो जिते हिननि जी रहाइशूं हुयूं। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो तव्हांखे हिते हाणे हिननि जी का बि रहाइश अहिड़ी काई पुराणी तारीख़ी आसार नज़र न ईंदो। उन में माण्हुनि जो कसूरु आहे या असांजे महिरबान हुकूमतुनि जो कसूरु आहे, इहो त वरी आवाम तय कंदो, तारीख़ तय कंदी त हिननि माण्हुनि केतिरो असांजे तारीख़ी माॻनि सां इंसाफ़ कयो आहे ऐं केतिरो इंसाफ़ हिननि माण्हुनि न कयो आहे। हीअ हिननि जो कुझु आसार आहिनि। हीअ ॾिठल दीवारूं जेकर हिननि जी सही तरह परघोर लधी वञे दड़नि जी भिटियुनि जी त हिन हेमकोट मां हज़ारे ऐं सवें शयूं जेको आहे सो बरामद थी सघनि थियूं जेके तारीख़ जी माॻ सां तालुक़ु रखनि थियूं। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हिते बि कलाकोट वारी कार रावड़ जो क़िलो जिते राजा ॾाहिर ऐं मोहम्मद बिन क़ासिम जी झड़ियो थियो ठटे जे सेंट्रल जेल जे पोयों आहे उहो मां तव्हांखे कुझु वक़्त में विज़िट करायो ऐं मुंहिंजी SBD TV चैनल ते बि उहो रखियलु आहे। ऐं हीअ बि तारीख़ी माॻ आहे। हिन तारीख़ी माॻ खे बि तव्हां ॾिसो त हिकु कब्रिस्तान ठाहियो वियो आहे। मुर्गो आसारनि खे खोटाईअ या वधीक कमु करण खां ख़तमु करण जे लाइ बहितरीनु तरीक़ो इहो ई आहे त तव्हां हुते क़बरूं ठाहिराए छॾियो माण्हुनि जो ऐं पोइ कंहिंखे ज़रूरत कोन थींदी त क़बर जी खोटाई करे ऐं तारीख़ी माॻनि खे ऐं आसारनि खे ज़ाहिर करे सघे। सो इहे ज़्यादतियूं असांजे सिंध जे छड़ो इलाइक़नि सां थियल आहिनि। ऐं तव्हांखे मां ॾेखारी थो वञा त हीअ हेमकोट जो क़िलो आहे जिते मां घुमी रहियो आहियां ऐं उते हीअ केतिरियूं क़बरूं हिननि ठाहे छॾियूं आहिनि। जीअं रावड़ जे क़िले ते हिननि कब्रिस्तान ठाहे छॾियो हुयो। जेके तारीख़ी माॻ आहिनि, हेमकोट जेको आहे राजा ॾाहिर जे पुटु जयसीना जो जॾहिं मोहम्मद बिन क़ासिम जूं फ़ौजूं हितां समुंड खां निकिरी करे ऐं हिन ते हलां कई त जयसीना हिकिड़ी झड़प बि सही कोन सघियो ऐं वठी भॻो रावड़ जे क़िलो जिते हिनजो पीउ रहंदो राजा ॾाहिर। सो ही
हेमकोट आहे, जैसीना जिते रहंदो हुयो राजा ॾाहिर जो पुटु, ऐं किंझर जे बिल्कुलु किनारे तो मां तव्हांखे ॾेखारींदो आहियां त हीअ किंझर जे हिकिड़े पासे खां ॿिए पासे खां हिन जो पहाड़ आहिनि, ऐं तमामु मथां जाइ ते हीउ क़िलो ठहियलु हुयो, पर हिन चौधारी दीवारूं ॾाठियूं ऐं ख़तमु कयूं हुयूं। ईअं लॻे पियो ॼण त हिते कोई क़िलो हुयो ई कोन तारीख़ी, पर हीउ तव्हां ॾिसी सघो था त हिते क़ब्रिस्तान ॼाणी वाणी ठाहियो वियो आहे ताकी उहे बि जेके तारीख़ी माॻ आहिनि, थोरा घणा निशान आहिनि, उहे बि जीअं आसानी सां ख़तमु थी सघनि। इहा महिरबानियूं असांजी सकाफ़त खाते जूं। सकाफ़त खातो त हाणे ठहियो, पर हिन खां अॻु में जेके कर्ता धर्ता हुया असांजे मुल्क जा, उन्हनि बि तवजो कोन ॾिनो। ऐं हीअ मां बिल्कुलु क़िले जे सहन में घुमी रहियो आहियां, ऐं हिन सहन में जेके तारीख़ी शयूं हुयूं उहे ख़बर न आहे कहिड़नि कहिड़ियुनि जायुनि ते दॿियल आहिनि, पर क़बरुनि जे करे उहे हाणे ज़ाहिर थी बि नथियूं सघनि। तमामु वॾो क़ब्रिस्तान ठाहियो वियो आहे, हज़ारनि जी तादाद में हिते क़बरूं ठाहियूं वयूं आहिनि, त जिते जीअं कंहिंखे किथां खोटाईअ जो ज़रो बराबरि बि आसार ते कमु करण जे लाइ मौक़ो न मिली सघे। हीअ वॾी प्लानिंग सां या कंहिं तरीक़े सां या ला इल्मी बि थी सघे थो, माण्हुनि खे इल्मु न हुजण जे करे तारीख़ी माॻुनि जो मकाननि जो छा हिकिड़ी वुसत या हैसियत थींदी आहे पंहिंजी क़ौमुनि जे विच में, उन्हनि जी माण्हुनि जी ॼाण न हुजण जे करे बि सबबु थी सघे थो। ऐं मां हीअ अञा विज़िट कयां थो, ॾिसां थो काई शइ नई त पोइ वरी तव्हांखे अञा शेयर कयां थो।